जबरदस्त भलो पिया ॾिसूं भई घणियूं पुगियूं आहिनि कल्ह वरी फ़ैसिलो हले थो अलाह कंदो मसइलो हल थींदो। छा था जहिड़ो शुरू थियो? जहिड़ो साईं बस इहो बटालूं बसर ते छा चवणु चाहींदो? कहिड़ी सोच खणी आया आहियो तव्हां जरगे में? सोच खणी इहा खणी आयो अलाह अमुन थी वञे अमुन भली ॻाल्हि आहे जहिड़नि में कुझु कोन्हे महाराज तूं अलाह भाई रहूं बनी सेवा ॾियूं मुस्लमान सभु भाई रहूं जहिड़ो भली ॻाल्हि न आहे अलाह कंदो अमुन थींदो महाराज तूं हिकु थींदा रे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो अमीरनि सरदारनि महिरबानी असां ते कई आहे जो कबीलनि जहिड़नि जा ख़ात्मे जे लाइ वॾी महिरबानी कई अथनि छो त तालीम बि ख़तमु हुई हर शइ ख़तमु हुई। हाणे शुक्र अलहमदिल्ला एतिरी ख़ुशी थी अंत खां ॿाहिरि जहिड़नि में झगड़नि में छा रखियो आहे जाली नुक़सान माली नुक़सान हर शइ जो नुक़सान आहे। शुक्र अलहमदिल्ला जॾहिं ॿाहिरि थी घुमंदासीं खाईंदासीं घुमंदासीं हर माण्हू ॾिसंदो ॿाहिरि आहिनि पर अॼु ॾिसींदो हो हुनजो मारे थो अॼु हक़ कंहिंसां नथो थिए ग़रीब मरे थो करे हिकिड़ो लोड़े ॾियो इहा भली ॻाल्हि न आहे। अलाह कंदो ॿाहिरि थींदासीं खीर खंड थींदासीं इंशा अल्लाह ताला उमेद आहे अॻिते बि मुस्लमान भाइर ऐं अलाह हिदायत उनखे ॾींदो। क़ुरान ते क़यामत ताईं गॾु हूंदो क़ुरान पाक हे जेका दुनिया में इंसान बाहे कुल मुस्लमान भाइर आहियूं दुनिया जहान भी गॾु हूं हित भी गॾु हूं नवाब अमीर भी विरायल नाने अदा तव्हांखे क़ुरान भाकुर पवाए थो पियो त क़यामत ताईं गॾु हूंदव जेको ॿिया कूड़ रसूल जी कचहरी सरदारनि जी क़ुरान जहिड़ी नबीअ जी कचहरी ॿेड़ी ही कूड़ कोई नानी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु इहो कॾहिं कमु कूड़ारो कुल कढी जॾहिं ॿाहिरि हुजे जतोई हुजे सरदारनि जी कचहरी सरदारनि जी उहा नबी साईं वारी कचहरी आहे। मोहम्मद मिठल अंबर अल्फ कचो सखर जी छा चवंदो अॼु जेको जरगो थियण वञे पियो महर जतोई तकरार जो? सुठी ॻाल्हि आहे ॿाहिरां ठही वञूं त बहितर आहे भली ॻाल्हि आहे बयान काफ़ी थी विया आहिनि कल्ह बाक़ी अॼु फतवाऊं थींदियूं। बहरहाल मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे त कुझु टाइम पहिरियों तक़रीबन 85-86 खां जहिड़ो जतोइन महरनि जो शुरू थियो हुयो अल्फ कचे में महरनि जो ऐं शाबेलो मिसराणी जतोइन जो पोइ उन में जेके खून रेज़ी हली पोइ बाद में फ़ैसिलो थियो फ़ैसिले खां बाद में जेके माल विया या ज़मीन कब्ज़े हुयूं जतोइन जी तरफ़ ॾांहुं पोइ उहे फ़ैसिले में न मिलियूं उन खां बाद में वरी तकरार हलंदा आया हलण जे बावजूद पोइ वरी ॿीहर खून रेज़ी थी वई हाणे वरी ॿीहर फ़ैसिलो अमल न थियो अमल न थियो हुन ते ॾोह ॾंड कुझु बि न मिलियो। उन में अवां जो केतिरो नुक़सान थियो? मुंहिंजो तक़रीबन रहिस 52 जूं 45 मियूं शेर मिसराणीअ खयूं वरी उन खां बाद में 2001 में अली मर्दा महर जूं मियूं 53 अदद हुयूं इब्राहिम मिसराणीअ ॾे। अच्छा उन महिल ताईं कुझु बि अवांखे न मिलियो? कुझु बि न मिलियो ऐं तक़रीबन 200 जरेब ज़मीन आहे। अॼु जेको जरगो थियण वञे पियो उन लाइ को सरदारनि खे मैसेज अवां जो? सरदार साहबनि खे अर्ज़ु कंदासीं त माना जीअं पहिरियों बि जीअं माना ज़मीननि ते हिसाब किताब जा कुझु बि जेको कुझु बि हुयो उहो न मिलियो आहे हाणे बि असां अर्ज़ु कयूं था त जीअं हाणे बि ईअं न थिए जो उहे ज़मीन जा माल आहे काफ़ी दोस्तनि जो उहे न रहिजी न वञे। अॼु जेको फ़ैसिलो थियण वञे पियो उनखे कीअं पाए ॾिसो? साईं असुल ॻाल्हि इहा आहे त अॻ में बि फ़ैसिला थी चुका आहिनि सभ खां वधीक जेको असांजे फ़ैसिलनि ते पाबंदी नथी थिए उहा सिर्फ़ु इन लाइ नथी थिए त हे जेका आड़ पाड़ कनि था खून खे खून में मटे पोइ के माण्हू कंहिंजा मोहलनि के ॿी धुर जा मोहलनि पोइ इहो फ़साद वरी थिए थो। तंहिं करे असांखे अलाह मां बि उमेदु आहे अमीरनि मां बि उमेदु आहे त हे जेके बि आहिनि इन्हनि जा एवज़ा मालिकनि खे मिलनि तॾहिं मसइला हल थी था। माल आहे माल खजल आहे जेसिताईं मालिकनि खे माल न मिलंदो शयूं न मिलंदियूं इहे साॻा ई फ़साद हिक ॿिए खे ॾिसंदा हिक ॿिया सामान हिक ॿिए वटि ॾिसंदा वरी नफ़रतूं पैदा थींदियूं। ऐं कुल पाड़िया ॿाहिरि घणो परे न आहियूं कंहिंजी कंहिंसां ज़मीन कढो आहे कंहिंजी कंहिंसां ज़मीन कढो आहे उहो पंहिंजी शइ उन्हनि वटि ॾिसे थो या पंहिंजो माण्हू उन्हनि खे ॾिसे थो। हाणे 36-32 जेको आहे तक़रीबन महर शहीद थी चुका आहिनि ऐं 24 जेके आहिनि जतोई। हाणे इन्हनि माण्हुनि जो एवज़ो इन में इलाही ग़रीब मॉल आहिनि झेड़ींदड़ धुरियूं आहिनि आम्हूं साम्हूं आहिनि जंहिंमें 15 खां 20 माण्हू मॉल हूंदा झेड़ींदड़ धुरियुनि जा बाक़ी आम रस्ते वेंदा जीअं असांजो महर घोट शहीद थियनि उन सां गॾु औरतूं शहीद थियूं। छा थिए असांजी पाड़े क़ौम जो माण्हू आहे असांजो ई आहे
जीअं हे असांजा आहिनि तीअं हो बि असांजा आहिनि। पर जेकॾहिं हिननि खे एवज़ो हिननि खे तावन हिननि खे पंहिंजे घर खां शादीअ ते वेंदड़ माण्हू खे न मिलंदो त हिननि जे ख़ानदान में को उथंदो जेको खे नफ़रत पैदा थींदी, वरी इहे जुराइम, इहे वरी मसइला पैदा थींदा। अलाह पाक मां उमेद आहे बाक़ी जेकॾहिं अमीरनि साॻी फ़तवा ॾिनी जेका पुराणी रवायत आहे त बाबा खून खूननि में बकाया वञी वठो, त पोइ मूंखे हिन मां नथो महसूसु थिए त वरी फ़ैसिले ते अवां अमल मुतालबो छा आहे त खून खून में पाण न घुरिजे, जेके मालिक आहिनि न घुरिजे। असां चऊं था जीअं सीलरनि शरननि जी फ़तवा रोकी वई आहे, महरनि ऐं जतुनि जी बि फ़तवा रोकी वञे ऐं इन्हनि धुरनि खे राति पाबंदि कयो वञे, अॼु पाबंदि कयो वञे त तव्हां पंहिंजा एवज़ा खणी जमा कयो। जंहिं जंहिं माण्हू ते जेके जेके खून फ़तवाऊं ठहियल आहिनि, जेके जेके खून जंहिं जंहिं माण्हू ते पवल आहिनि, उहे पंहिंजूं किस्त जमा कंदा वञनि, इन सां ई मसइलो हल थी असुल सघंदो। वारसनि खे अदरवाइज़ जेके पोतियुनि में वारसनि खे हा, इन में छा आहे त 75% इनोसेंट माण्हू आहिनि। इनोसेंट माण्हुनि जो झेड़ींदड़ धुरनि में एवज़ो कटणु असांजे सम्झ खां बालातर आहे। वधीक असांखां वधीक मुतालबो सरदारनि खां WP असां मुतालबो न अर्ज़ु करे सघूं था त महिरबानी करे एवज़ो ऐं मालिकनि खे मिले, जेके नाहक रोडनि ते शहीद थिया, जेके रोडनि ते क़तल थिया उन्हनि खे एवज़ा मिलनि। जीअं अॻ में दलाई महर चक में मारियनि हिकिड़ो ॼणो, उन खां पोइ महरनि मारियो हिकिड़ो ॼणो जतोई, वरी जतोई 2 दलाई महर मारिया अची मस्जिद मां खणी। छा सरदारनि खे मैसेज छा ॾियणु चाहींदो चैनल? असांजो सरदारनि खे मैसेज इहो ई आहे त महिरबानी करे मालिकनि खे पंहिंजा एवज़ा ॾियो, जेके इनोसेंट मॉल आहिनि। बाक़ी सरदारनि खे बि ख़बर आहे, मीडिया खे बि ख़बर आहे, पुलिस खे बि ख़बर आहे त झेड़ींदड़ धुरियूं कहिड़ियूं खूननि में न पाड़िया वञनि, उहे खून खूननि में पाड़िया वञनि। बाक़ी जेके आम माण्हू रोडनि ते शहीद थियल आहिनि उन्हनि जो एवज़ो मिलणु खपे। न त वरी मूंखे उमेद आहे तव्हां बि माशाअल्लाह मीडिया सां मुंसलिक आहियो, हिन शइ खे ॾिसो था। जेसिताईं माण्हूअ खे पंहिंजो कंहिं बि शइ जी कंपनसेशन न मिलंदी तेसिताईं इहो मामिलो हल न थींदो।